सिंधासी नवा के आगे कंदासी सिंध के वडे वज़ीर मादली शाह की सदारत थे चीनी सिक्योरिटी बाबत इजलास थियो आहे। इजलास में मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में ॻाल्हाईंदे सिंध के वडे वज़ीर मादली शाह चयो त चीनी सिंध में सी पैक ऐं ॿियनि मनसूबनि ते कम करे रहिया आहिनि। हुन चयो त चीनी सिक्योरिटी खे यकीनी बणाइणो आहे। सिक्योरिटी सिस्टम बहितरीन हुजे हा त कराची यूनिवर्सिटी जहिड़ो वाक़ियो पेश न अचे हा। संदसि चवणु हो त सूबे जे 6 ज़िलनि में 8 सी पैक जा मनसूबा हली रहिया आहिनि। सिंध के वडे वज़ीर मादली शाह की सदारत थे चीनी सिक्योरिटी बाबत इजलास थियो आहे। इजलास में मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इजलास में ॻाल्हाईंदे सिंध के वडे वज़ीर मादली शाह चयो त चीनी सिंध में सी पैक ऐं ॿियनि मनसूबनि ते कम करे रहिया आहिनि। हुन चयो त चीनी सिक्योरिटी खे यकीनी बणाइणो आहे। सिक्योरिटी सिस्टम बहितरीन हुजे हा त कराची यूनिवर्सिटी जहिड़ो वाक़ियो पेश न अचे हा। संदसि चवणु हो त सूबे जे 6 ज़िलनि में 8 सी पैक जा मनसूबा हली रहिया आहिनि। इजलास बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सिंध जे वडे वज़ीर मादली शाह जी सदारत चीनी सिक्योरिटी बाबति इजलास थियो आहे। इजलास में मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि शिरकत कई आहे।